नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर जे दीदार मोहल्ले में हिकु हफ़्ते मां ड्रेनेज स्कीम ख़राब पियल आहे। शहरनि मां नालियूं उथली पियूं आहिनि। दीदार मोहल्ला पाणी हेठि अची वियो आहे। मोहल्ले वासियुनि घरनि ताईं महदूद गंदो पाणी रोडनि ते बीठल आहे। पब्लिक हेल्थ खाते ऐं तइलीम इंतिज़ामिया ग़ाइब गंदो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ मोहल्ले वासियुनि जो एहतजाज मुज़ाहिरो। ईद खां अॻु 3000 खां वधीक आबादी रखंदड़ मोहल्लो पाणी हेठि अची वियो आहे। रवासियुनि मस्जिद ॾांहुं निमाज़ पढ़ण लाइ परेशान आहियूं। पाणी रोडनि ते हुजण शहर ॾांहुं अच वञ में सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजे थो। रवासियुनि दीदार मोहल्ले वासियुनि अली खान, अली जान महर, हाफ़िज़ अब्दुल नबी महर, सिकंदर महर ऐं ॿिनि सिंध हुकूमत ऐं तालुका इंतिज़ामिया खां मोहल्ले मां पाणी कढाइण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।